पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, तेरी शान मेरी शान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे जीवे पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहू अकबर, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, तेरी शान मेरी शान, पाकिस्तान पाकिस्तान, जीवे जीवे पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह। भाई कुने रुके सी शादी कॾहिं थी तव्हांजी? कहिड़े ॻोठ में? शादी तव्हांजी पसंदि जी हुई या माउ पीउ कराई? पोइ हाणे छा मसइलो थियो आहे त तव्हां वरी जेको आहे थाणे ताईं पहुता आहियो? मसइलो छा थियो आहे? पोइ तव्हां उनखे कीअं था ॾिसो? छा वाक़ई इहो मसइलो आहे या तव्हां हिन ते इल्ज़ाम आहे ख़ाली? पोइ हीअं तव्हांजो मुंहुं छा थो चवे? तव्हांखे न रखणु नथो चाहे? उहो किथे रहे थो? पोइ तव्हां को दरख़्वास्त वग़ैरह ॾिनियूं आहे SP खे या किथे को वॾनि खे? जी। पोइ पुलिस छा थी करे?